بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید الانبیاء المرسلین وعلی آلہ واصحابہ واہل بیتہ اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم واذکر فی الکتاب ادریس انہ کان صدیقا نبیا صدق اللہ مولانا العظیم وصدق رسولہ النبی الکریم الامین ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين وقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه مخبرا وامرا ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا وشفيعنا وحبيبنا ومولانا محمد معدن الجود والكرم وآله وصحبه وبارك وسلم مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم والحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأحوال مقتحم مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم بلغ العلا بکمالہ کشف الدجا بجمالہ حسنت جمیع خصالہ صلو علیہ وآلہ اللہم صلی وسلم بارک علی سیدنا و شفیعنا و حبیبنا مولانا محمد معدن الجود والکرم وآلہ وصحبہ وبارک وسلم۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ سامعین ناظرین کرام، اج جے پروگرام پیغام اسلام میں حضور علیہ الصلوۃ والسلام جی تعریف، حضور علیہ السلام جو شان، حضور علیہ السلام جا فضائل بیان تھیندا، لیکن جیکا ماں آیت کریمہ پڑھی ان آیت کریمہ میں سیدنا ادریس علیہ السلام جو ذکر ہے تو سیدنا ادریس علیہ السلام اللہ تعالیٰ جو نبی ہو انہی کے بھی اللہ رب العالمین مقام عطا فرمایو، انہی کے عظمت عطا فرمائی۔ ان کرے ماں اج حضرت سیدنا ادریس علیہ السلام جو شان بھی بیان تھیندو، انہی سے گڈ حضور علیہ السلام جو بھی، پر اُہا گال ان میں نوٹ یہ کرنی ہے تو اللہ رب العالمین سبھن نبیین سگورن کے ہک جیتری فضیلت عطا نہ کئی، بلکہ کچھ انبیاء کرام علیہ السلام کے درجو ودھیک ڈینو ہے، انہوں کھاں ودھیک کچھ بعد کے انہاں ودھیک ڈینو ہے۔ یہ قرآن پاک میں اللہ رب العالمین پان فرمایو آ تلک الرسل فضلنا بعضهم علی بعض، یہ اللہ تعالیٰ جا کے رسول انہن ماں بعد میں کھے بعض تے اللہ تعالیٰ فضیلت درجو عطا فرمایو آ، پر انبیاء کرام علیہ السلام جیترا بھی ہیں سبھن نبیین کھاں ودھیک عظمت جے کہ اللہ رب العالمین عطا کئی پنجے حبیب پیارے حبیب علیہ السلام کے عطا فرمائی۔ اللہ رب العالمین سیدنا ادریس علیہ السلام جلائے فرمایو پنجے حبیب علیہ السلام کے وذکر فی الکتاب ادریس انہ کان صدیقا نبیا ورفعناہ مکانا علیہ۔ اللہ تعالیٰ فرمائے تو اے مجھا محبوب علیہ السلام قرآن پاک میں حضرت سیدنا ادریس علیہ السلام جو ذکر کر، یعنی انہی کے پڑھ، انہی کے بدھ، ان کے بیان کر، چھو تو ادریس علیہ السلام جو کو اللہ تعالیٰ جو سچو نبی ہو، انہو کان صدیقا نبیہ، ایک تو اللہ تعالیٰ جو نبی ہو، نبی انبیاء کرام علیہ السلام جترا بھی انبیاء کرام علیہ السلام سب سچا ہیں، لیکن ہن جو مطلب ہے وہ پنجے قول اے فعل میں تصدیق کرن میں اللہ رب العالمین ہنی جی تعریف فرمائی، یعنی اللہ تعالیٰ فرمائے تو ادریس علیہ السلام جو کو وہ سچو نبی ہو، اے پنجے قول اے پنجے اعمال مبارک میں وہ سچو ہو اے تصدیق کرن وارو ہو۔ ان کا اگ میں جترا نبی کریم انبیاء کرام گزریا ہے انہن جی بھی اے بعد میں اچن وارے نبیین سگورن جی بھی، حضرت ادریس علیہ السلام کا اگ میں کترا نبی سگورا گزری چکا ہے، اے بعد میں کترا آیا، اگ میں صرف بہ نبی سگورا گزریا، ایک حضرت سیدنا آدم علیہ السلام اے بیو حضرت شیس علیہ السلام۔ شیس علیہ السلام جو قرآن پاک میں کو نالو مبارک ذکر نہ ہے، شیس علیہ السلام جو اللہ رب العالمین آدم علیہ السلام جو پٹر جو کو ہو وہ شیس علیہ السلام ہو تو وہ نبی ہو، باقی بیا نبی جے کے بھی آیا آدم علیہ السلام جی اولاد میں آیا، تو سیدنا ادریس علیہ السلام جو کو وہ 7 نمبر تے حضرت آدم علیہ السلام جو پٹر
ऐं सैयदना नूह अलैहिस्सलाम जो पर ॾाॾो आहे। नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो बाद जो आहे ऐं नूह अलैहिस्सलाम खां अॻु में हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो। त अल्लाह ताला फ़रमायो क़ुरान पाक में, ए मुंहिंजा महबूब हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो ज़िक्र कर क़ुरान में, इन करे त उहो जेको सचो नबी हो। हाणे इन खां बाद में जेको अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो क़ुरान पाक में शान बयानु फ़रमायो आहे, जहिड़नि लफ़्ज़नि सां उहो अल्लाह ताला फ़रमाए थो वरफ़अनाहु मकानन आलिया, ऐं असां हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो मक़ाम बुलंद फ़रमाए छॾियोसीं, उन खे बुलंद दर्जो अता कयोसीं। हाणे मकान आलिया जो मतिलबु आहे उनखे मथियो मक़ाम, रिफ़ात वारो मक़ाम, बुलंद दर्जो अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो, असां उनखे ॾिनोसीं। असांखे इहो ॾिसणो इहो आहे त अल्लाह ताला इदरीस अलैहिस्सलाम खे इहो मक़ाम बुलंद कीअं अता फ़रमायो। जेको तफ़ासीर में उलमाए किराम बयानु कयो आहे त इदरीस अलैहिस्सलाम जो मकान आली याने बुलंद मकान जेको उनखे ॾिनो वियो आहे, उन जूं ॿ वजूहात ॿुधायूं आहिनि। हिकु वजह इहा ॿुधाई वई आहे त अल्लाह ताला जीअं आदम अलैहिस्सलाम खे ज़मीन ते मोकिलियो त उन खां पोइ ज़मीन ते माण्हू जेके आहिनि लिबास जेको पाईंदा हुआ पहिरें पननि जो हो, ऐं उन खां पोइ जेको आहे माण्हू जानवरनि जूं खलूं सुकाए करे उनखे सिट करे उन जो लिबास जेको आहे पहिरियों उहो चमड़े जो हूंदो हो, जानवरनि जूं खलूं पाईंदा हुआ। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम उहो पहिरियों इंसान आहे जंहिं कपिड़ो ईजाद कयो। कपिड़े खे ठाहिण जी कोशिशि, हिकु ॾींहुं हिकिड़ो जुबो तयारु कंदा हुआ, हिकिड़ो पोइ उहो माण्हुनि खे मुफ़्त में अता कंदा हुआ। याने जिथे इदरीस अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो नबी हो, उते हुन पंहिंजी हिकिड़ी फैक्ट्री बि तयारु कई, याने कपिड़े ठाहिण जी। कपिड़े ठाहिण जो जेको हिकु फ़न आहे उहो इदरीस अलैहिस्सलाम खां शुरू थियो आहे। इन खां बि वधीक मक़ाम जेको इदरीस अलैहिस्सलाम खे मिलियो आहे उहो इन करे त अॻु में याने 7वीं पीढ़ी में जेकॾहिं इदरीस अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पुटु थिए थो त एसी ताईं अॻु में यानी 7 पीढ़ियूं गुज़री चुकियूं हुयूं, कलम ईजाद न थी। पहिरियों कलम ईजाद करणु ऐं लिखणु, इल्म नुजूम या इल्म रमल जो जेको मूजिद आहे उहो सैयदना इदरीस अलैहिस्सलाम आहे। बाज़ इन उलमा ईअं ई फ़रमायो तुंहिंजो नालो इन जे करे इदरीस पियो त उहो दर्स घणो ॾींदो, यानी लिखाई पढ़ाई जो कमु कराईंदो। त माण्हुनि खे लिखाई सेखारणु ऐं पेन ठाहिणु, पोइ उन खे कलम ठाहे करे उनखे लिखाई करणु, इहो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो कारनामो आहे। हाणे ॾिसजे त अॼु ताईं इदरीस अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं जेतिरा बि माण्हू आहिनि सभु जेके आहिनि पंहिंजे जिस्म ते कपिड़ो पाईंदा आहिनि। त हाणे जेको इदरीस अलैहिस्सलाम इहो फ़न ईजाद कयो कपिड़े ठाहिण जो, अॼु ताईं जेतिरे माण्हुनि खे लिबास मुहैया आहे, माण्हू कपिड़ा पाइनि था, उन जो अजर ऐं सवाबु जेको आहे इदरीस अलैहिस्सलाम खे मिले थो। इन करे त उन पहिरीं इब्तिदा जेकी आहे उन कपिड़े ठाहिण जी उन कई, ऐं उन खां बाद में जेको लिखण पढ़ण जो कमु ऐं कलम ईजाद करणु आहे, इहो बि ख़ासो जेको आहे सैयदना इदरीस अलैहिस्सलाम जो आहे। इहा सिफ़त बि उन्हनि में आहे। पोइ अॼु ताईं जेतिरियूं किताबूं लिखिजी चुकियूं आहिनि, चाहे उन्हनि जी पेन काने जी हुजे, काठी जी हुजे, कंहिं पंहिंजे पखी जे खंभ जी हुजे, या कंहिं पितल जी हुजे, सोन जी हुजे, प्लास्टिक जी पेन हुजे, जेतिरियूं पेनियूं अरबे खरबे बाद में पैदा थियूं आहिनि, जेतिरनि माण्हुनि बि उन्हनि सां चङियूं लिखियूं, सबक़ लिखिया, नसीहतूं लिखियूं, मालूमात लिखी, इल्मु लिखियो, जेतिरियूं किताबूं लिखियूं हुयूं, उन सभिनी जो सवाबु उन लिखण वारनि खे त मिलंदो, पर उन सां गॾोगॾु हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे बि इहो सवाबु मिलंदो रहे थो। इन करे त जेको माण्हू कंहिं भले कम जी इब्तिदा कंदो आहे, पोइ जेसिताईं उहो भलो कमु हलंदो रहंदो, जंहिं इब्तिदा कई उन्हनि खे बाद में पैरोकारनि खे बि उनजो सवाबु मिलंदो, ऐं पैरोकारनि सां गॾोगॾु हुन मुजिद खे बि उन जो सवाबु मिलंदो रहंदो आहे। हज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस पाक आहे, जंहिं कंहिं पहिरियों भलो कमु कयो ऐं बाद में अचण वारो उन ते भलो कमु कयो त उन जो सवाबु पहिरीं कमु करण वारे खे मिलंदो। ऐं ईअं ई जेकॾहिं कंहिं माण्हू नओं गुनाह कढियो, अहिड़ो ग़लति कमु कयो, बुरी रस्म विधी, बुरी बिदत कई, त उन खां बाद में जेतिरा माण्हू बि उन बुरे तरीक़े ते हलिया, उन बुरे फ़ेल खे इख़्तियार कयूं,
तो उन्हनि जो गुनाह उन्हनि खे बि मिलंदो, पर उन्ही माण्हू खे बि मिलंदो जंहिं उहो बुरे कम जी उन इब्तिदा ऐं शुरूआत कई आहे। उन जो मिसाल ईअं खणी चइजे, हज़रत आदम अलैहिस्सलाम जा पुट आहे, हिकु हो काबिल, ॿियो हो हाबिल। काबिल जेको आहे पंहिंजे भाउ हाबिल खे क़तल करे छॾियो, उनखे मारे छॾियो। त इंसानियत में जेको पहिरियों क़तल थियो आहे उहो काबिल कयो आहे, ऐं उन खे त पंहिंजे भाउ जे क़तल जो गुनाह त मिले थो, यानी काबिल खे हाबिल जे क़तल जो गुनाह मिले थो, पर उन खां बाद में इंसानियत में जेतिरा बि क़तल थिया आहिनि, जेतिरा बि क़ातिल आया आहिनि, उन्हनि खे पंहिंजे क़तल जो त गुनाह मिले थो, पर उन सां गॾोगॾु उन्हनि जो गुनाह जेको आहे काबिल खे बि मिले थो। इन करे त इन बुरे गुनाह जी, यानी गुनाह जी शुरूआत जेकी आहे काबिल कई। त मुंहिंजी ॻाल्हि तव्हां सम्झी विया हूंदव। चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं इदरीस अलैहिस्सलाम खां अॻु में न लिबास हो, यानी कपिड़े जो लिबास न हो, खलूं चम पातो वेंदो हो, ऐं उन सां गॾोगॾु लिखियो न वेंदो हो, त इदरीस अलैहिस्सलाम कपिड़ो ठाहिणु ऐं सिबणु ईजाद कयो ऐं कलम ठाही। त हाणे इदरीस अलैहिस्सलाम खां बाद में जेतिरनि माण्हुनि कलमूं ठाहियूं, लिखात कई, तहरीर कई, लिबास पातो, कपिड़ा पाता, त उन्हनि खे अजर ऐं सवाब त मिलंदो, यानी ठाहिण वारनि खे, पर उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जो सवाब जेको आहे इदरीस अलैहिस्सलाम खे बि मिलंदो। त हाणे जो मतिलबु इहो थियो त इदरीस अलैहिस्सलाम खे कई हज़ार साल गुज़री विया, ऐं अरबे खरबे माण्हू जेके हिन दुनिया ते आया, उन्हनि कपिड़ा बि पाता ऐं लिखियो बि सही, त उन्हनि जो सवाब बि उनखे मिलंदो रहंदो। त इन एतबार सां हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो शान जेको आहे तमामु मथां थी वियो थियो, त उनजे दर्जे में, उनजे शान में, उनजे खाते में जेको आहे त सवाबनि जा ढेर लॻी विया। अणखुट ला तादाद जेतिरा माण्हू न आहिनि, उनखां बि वधीक जेको आहिनि अलाह ताला हुन खे सिर्फ़ु कलम जो सवाबु ॾिए थो ऐं कपिड़े जो सवाबु अता फरमाए थो। ज़ाहिर नबियनि सगोरनि जो जंहिं माण्हू खे बि जेतिरो सवाबु घणो वेंदो, जेतिरी इबादत हुनजी घणी हूंदी, जेतिरा भला कम उन जा घणा हूंदा, एतिरो ई उन जो दर्जो मथो थींदो। त अलाह ताला फरमायो त असां इदरीस अलैहिस्सलाम खे मकान अली अता फरमायो, वरफ़अनाहु मकानन अलिया, यानी बुलंद मक़ाम अता फरमायो। बाज़ उलमाए किराम इहो बि फरमायो आहे इन तफ़सीर जे तहत, इन आयत जे तहत, त इदरीस अलैहिस्सलाम जी दोस्ती थी वई हुई सैयदना इज़राइल अलैहिस्सलाम सां, ऐं इज़राइल अलैहिस्सलाम जेको आहे उहे जेको आहे इन सां गॾु मुलाक़ात कंदो हो। त उन सां गॾोगॾु वरी उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको अॻिते मक़ाम अता कयो, उहो मां गुज़ारिश कयूं था। बहरहाल हिन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां बाद में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम सामिन नाज़रीन किराम। मां गुज़ारिश करे रहियुमि त इदरीस अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन मकान अली अता फ़रमायो, यानी बुलंद दर्जो अता फ़रमायो। हिकु वजह मां इहा ॿुधाई त इदरीस अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुसूसियतूं अता फ़रमायो। हिकु त उन कपिड़ो ठाहियो, ॿियो हुन कलम ठाहियो, इन करे उन जो दर्जो बुलंद थी वियो। ॿियो जेको रिवायात में अचे थो, क़ुरान पाक जी इन आयत जी तफ़सीर ते उलमाए मुफ़स्सिरीन किराम जेतिरियूं रिवायतूं लिखियूं आहिनि, बाज़ उलमाए किराम इहो बि लिखियो आहे त हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम जेको फ़रिश्तो, जंहिंखे पाण चवंदो मलकुल मौत वारो फ़रिश्तो जेको आहे, उहो अल्लाह ताला जी इज़्न सां, इजाज़त सां अची करे हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां दोस्ती रखी। त उन दोस्ती में छा थियो, त कई ॾींहं अची करे हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां उन जो उथणु वेहणु घुमणु फिरणु उन सां गॾु थियो। दोस्ती में इदरीस अलैहिस्सलाम खे ख़बर पइजी वई त हे इंसानु न आहे, फ़रिश्तो आहे। पोइ हुन मलकुल मौत पाण बि ॿुधायो त मां फ़रिश्तो आहियां, मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां इजाज़त मिली, मां तोसां अची करे इहे कयो आहे। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम मलकुल मौत खां पुछा कई त तूं 3-4 ॾींहं थी विया आहिनि मां सां गॾु आहे, ऐं छा इन में माण्हुनि खे मौत कोन आई आहे? जानदार शयुनि खे, जानवरनि खे, पखियुनि खे तूं मौत न ॾिनी आहे, उन जो रूह कब्ज़ न कयो आहे? उनजो त मां त कयो आहे। जो तूं त मूंसां गॾु आहे, उहो तूं कीअं कयो? पोइ हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे ॿुधाई त तव्हांजे अॻियां जीअं मानी रखी आहे, ताम रखियो आहे, तव्हांजे हथ साम्हूं रखियो आहे, तव्हांजी जंहिं महिल मर्ज़ी पए थी तव्हां गिरा भञी करे मानी खायो था। त इहो दस्तरख़ान, इहो थांव तव्हांजी मानी तव्हां खां परे न आहे। जीअं तव्हांखे मानी खाइण में आसान आहे, आसानी सां खाई सघो था, गिरा विझी सघो था, लुकमा खाई सघो था, ईअं ई सारी दुनिया जेकी आहे मुंहिंजे अॻियां आहे।
त जॾहिं अल्लाह ताला जो अमर थींदो आहे, हुकुम थींदो आहे त फ़लाणे माण्हू जो फ़लाणे टाइम ते फ़लाणी जॻह ते रूह कब्ज़ करिणो आहे, त मां उन जो रूह कब्ज़ करे वठंदो आहे। त मां तोसां गॾु हुयुमि, लेकिन मां जेके जंहिं जे लाइ मूंखे हुकुम थींदो रहियो त मां उन्हनि जे जिस्म मां रूह खे कब्ज़ कंदो रहियुमि। इदरीस अलैहिस्सलाम फरमायो त हीअं कर, मां चाहियां थो त मां जेकी अज़ाब जी मौत जी जेकी सख़्ती आहे, जॾहिं माण्हू फ़ौत थींदो आहे त जिस्म मां जॾहिं रूह निकिरंदो आहे त उन में तकलीफ़ थींदी आहे। मां चाहियां थो त तूं मुंहिंजे जिस्म मां रूह कढ त मूंखे उन जी तकलीफ़ महसूसु थिए, ताकी मां वधीक पंहिंजे रब जी इबादत करे सघां, पंहिंजे रब खे पाॾाए सघां, पंहिंजे रब जी हम्दो सना करे सघां। इदरीस अलैहिस्सलाम जॾहिं इहा गुज़ारिश कई त इज़राइल अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां इजाज़त वरिती ऐं इदरीस अलैहिस्सलाम वरी फरमायो त मूंखे जेको आहे वरी रूह वरी विझजांइ बि सही। उन चयो ठीकु आहे। अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थियो त इदरीस अलैहिस्सलाम जे जिस्म मां हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम रूह कब्ज़ कयो। रूह कब्ज़ कयो, वरी अल्लाह ताला हुकुम ॾिनो त इहो रूह वरी जेको आहे इदरीस अलैहिस्सलाम जे जिस्म में विझी छॾ। त वरी उहो रूह जेको आहे जॾहिं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जे जिस्म में आयो त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम ज़िंदा थी पिया। पोइ इज़राइल अलैहिस्सलाम खे ॿुधाइण लॻा, पुछणु लॻा त इज़राइल, जीअं तूं मुंहिंजो रूह जिस्म मां कढियो आहे त छा तूं ॿिनि माण्हुनि जो बि जिस्म मां रूह ईअं कढंदो आहे? त इज़राइल अलैहिस्सलाम फरमायो, न, मां त तुंहिंजो आसानी सां रूह कब्ज़ कयो आहे, ॿियनि जो त मां वरी सख़्ती सां रूह कब्ज़ कंदो आहियां। हुन चयो त मूंखे जेकी तकलीफ़ थी आहे उहा एतिरी थी आहे, जीअं मथे खां वठी पेरनि ताईं जीअं कंहिं माण्हू जी ज़िंदा माण्हू जी जीअं खल लाथी वञे, मूंखे त एॾी तकलीफ़ थी आहे त ॿिनि माण्हुनि सां छा थींदो हूंदो। पोइ हुन चयो त मां नबियनि सॻुरनि जा रूह जॾहिं बि उन जे जिस्म मां कढंदो आहियां, बिल्कुलु आसानी सां कढंदो आहियां। इन में मालूम हिकु इहा बि ॻाल्हि थिए थी त मौत जे वक़्तु, सकरात जे वक़्तु मैयत खे जेका तकलीफ़ थींदी आहे उहो मैयत जेको आहे माण्हुनि खे ॿुधाए नथो सघे। छो त उन टाइम अगरचे उन जे साम्हूं उन जी औलाद बीठी हूंदी आहे, उनजो पीउ माउ हूंदा आहिनि, उनजी घरवारी हूंदी आहे, या उन जो मुड़ुसु हूंदो आहे, उन जा भाउ भेणियूं हूंदियूं आहिनि, सभु माइट उन जा हूंदा आहिनि, या उन जो वॾो बंगलो हूंदो आहे, उनजूं गाॾियूं हूंदियूं आहिनि, उनजो बैंक बैलेंस हूंदो आहे, उन जा छा छा हीरा जवाहरात जा बि हुजनि। पर जॾहिं मौत अचे थो त इहे सभु शयूं जेकियूं आहिनि हुन खे मौत खां बचाए नथियूं सघनि। ऐं पोइ जॾहिं इहे सभिनी शयुनि खे हिक ई टाइम ते छॾींदो पियो हूंदो आहे, यानी पंहिंजे घर खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी औलाद खे, पीउ माउ खे, भाइनि भेणनि खे, पंहिंजे कारोबार खे, बिज़नेस खे, सभु कुझु छॾींदो पियो हूंदो आहे। पर उन टाइम कुझु बि न सघंदो आहे। इन करे त उन वक़्तु जॾहिं मौत जो फ़रिश्तो उनजे साम्हूं ईंदो आहे, उहो हवा से बाख़्ता थी वेंदो आहे, हुन खे कोई अहसासु न रहंदो, उहो वाइड़ो थी वेंदो आहे। पोइ उहो फ़रिश्तो जेको आहे हुनजे जिस्म मां जॾहिं रूह कढंदो आहे, एॾी उन खे तकलीफ़ थींदी पई हूंदी आहे त उहो ज़ुबान ते बि आणे न सघंदो आहे। इन करे पोइ उन जूं अखियूं, उन जा आज़ा जेके आहिनि उनमें बदिलजी वेंदा आहिनि। बहरहाल अल्लाह ताला सभिनी जे लाइ, असां सभिनी मुस्लमाननि जे लाइ मौत आसान फ़रमाए, बग़ैर तकलीफ़ जे अता फ़रमाए। इदरीस अलैहिस्सलाम खे जॾहिं इहो मामिलो थियो, पोइ इदरीस अलैहिस्सलाम हुनखे चयो त मां त इहो मौत जो ज़ाइक़ो त चखी वरितो, हाणे हीअं कर मूंखे आसमाननि जो सैर बि कराए, मूंखे जन्नत बि ॾेखार, जहन्नम बि ॾेखार। इदरीस अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे दरबार में दुआ कई, इज़राइल अलैहिस्सलाम खे मोकल मिली। इज़राइल अलैहिस्सलाम इदरीस अलैहिस्सलाम खे वठी करे जहन्नम जे जेका 7 तबक़ हुआ उन्हनि खां ॿाहिरों उन्हनि खे निज़ारो कराई। उन जहन्नम में जेतिरा अज़ाब जेतिरे क़िस्म जा तयारु थियल आहिनि उन्हनि जो उन मुशाहिदो कयो। उन खां पोइ जन्नत में विया त इदरीस अलैहिस्सलाम खां हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम वाइदो वरितो त जॾहिं तूं जन्नत में वञे थो पोइ वापसि अचिजांइ बि साईं। हुन चयो त ठीकु आहे। पोइ इदरीस अलैहिस्सलाम जंहिंमहिल जन्नत में आयो, जन्नत जो आसानियूं ॾिठाई, जन्नत जूं नेमतूं ॾिठाई, जन्नत जा मज़ा ॾिठाई, सारी घुमियो। ऐं उते पंहिंजी जुती, हिकु वण हो तूबा, उन ते जेको आहे पंहिंजी जुती लाहे करे पोइ वरी ॿाहिरि आयो, उहो वाइदो पाड़ण जे लाइ त जेको वाइदो उन हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम सां कयो हो, उहो वाइदो पाड़ण जे लाइ ॿाहिरि आयो। मुंहिंजो वाइदो पूरो थियो, वरी चई त मां हाणे वरी अंदरि वञा थो, इन करे त मां तोसां वाइदो कयो हो त मां वापसि ईंदुमि, हाणे मां वापसि वञा थो। उनजो अल्लाह ताला बाज़ मुफ़सिरिन जो को इन फरमायो आहे, इहा रिवायत कई आहे, उन ॿुधायो त अल्लाह ताला इन किसे खे बयानु कयो आहे त वरफ़अनाहु मकानन अलिया,
यानी इदरीस अलैहिस्सलाम खे असां मकान अली अता फ़रमायो, न बुलंद मक़ाम अता फ़रमायो, जन्नत अता फ़रमाई। तुंहिंजे लाइ इहो मशहूर बि आहे त इदरीस अलैहिस्सलाम जेको आहे ज़िंदा जेको आहे आसमाननि ते विया, पोइ उन खां पोइ जन्नत में विया, त मौत उन्हनि खे मौत जो ज़ाइक़ो उन्हनि चखियो, पर उहे जन्नत में आया। इन करे अल्लाह ताला उन्हनि जो ॿियनि नबियनि सां इहो मामिलो न आहे। ॿियनि नबियनि सॻियुनि जूं क़बरूं मुबारकूं जेकियूं आहिनि हिते ज़मीन ते आहिनि, धरती ते आहिनि। अर्ज़ु करण जो मतिलबु इहो आहे त इन वाक़े खे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर में बयानु कयो आहे। ऐं वरफ़अना मकानन अलीअ जा ॿई मतिलब थी सघनि था, यानी इदरीस अलैहिस्सलाम जो दर्जो बुलंद कयो आहे, यानी उन कलम ठाही इन जे करे, या हुन लिबास ठाहियो इन जे करे, त उन खे सवाबु घणो मिले थो इन जे करे, त उन जो ज़िक्र उन जो ॾाढो बुलंद थी वियो, मक़ाम बुलंद थी वियो, या उहो धरती खां जन्नत ताईं विया हलिया, त इन करे अल्लाह ताला फरमायो उनजो शान बुलंद थी वियो, ऐं यानी उहे जन्नत में विया हलिया। हाणे इहा ख़ुसूसियत जेकी आहे इदरीस अलैहिस्सलाम सां आहे, त असां अल्लाह ताला पंहिंजे नबियनि खे अहिड़ियूं ख़ुसूसियतूं ऐं अहिड़ियूं हैरान कुन शयूं अता फ़रमाईंदो आहे, उन्हनि जो मान ऐं शान वधाइण जे करे, उन्हनि जी फ़ज़ीलत ऐं अज़मत वधाइण जे करे, त छा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि अहिड़ो मक़ाम अता फ़रमायो। त असां यकीनी चवंदासीं हा, छो त क़ुर पाक में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब जे लाइ इहो फ़रमायो आहे, वरफ़अना लका ज़िक्रक, ए हबीब अलैहिस्सलाम असां तुंहिंजो शान बुलंद फ़रमाए छॾियो आहे, असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद फ़रमाए छॾियो आहे। इदरीस अलैहिस्सलाम जे लाइ वरफ़अना मकानन अलिया, हज़ूर अलैहिस्सलाम जे लाइ वरफ़अना लका ज़िक्रक, हिते आहे या रसूला असां तव्हांजो ज़िक्र, असांजी तव्हांजी तारीफ़ वधाए छॾी आहे, हुते मकान वधाए छॾियो आहे, या त धरती मां खणी जन्नत में मोकिले छॾियो आहे, या वरी इहो आहे त तव्हांजो दर्जो वधाए छॾियो आहे। होॾे अल्लाह ताला फ़रमायो आहे उते ग़ैब जे सीगे माना इदरीस अलैहिस्सलाम, हिते हज़ूर अलैहिस्सलाम खे डायरेक्ट अल्लाह ताला फ़रमाए थो त असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद फ़रमाए छॾियो, असांजी तुंहिंजी तारीफ़ बुलंद करे छॾी आहे, यानी एतिरी बुलंद करे छॾी आहे, हर लम्हे में तव्हांजी तारीफ़, तव्हांजी सना, तव्हांजो ज़िक्र, तव्हांजा फ़ज़ाइल, तव्हांजा कमालात, तव्हांजा मौजज़ा जेके आहिनि, सिर्फ़ु तव्हांजा उम्मती बयानु न कंदा, बल्कि फ़रिश्ता बि, मुंहिंजी मख़लूक बि तव्हां सां मोहबत बि कंदी, तव्हांजी तारीफ़ बि कंदी। इन करे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहबत करण में सिर्फ़ु असां इंसान न आहियूं, बल्कि अल्लाह ताला जा फ़रिश्ता बि आहिनि। अल्लाह ताला जा इहे आसमान आहिनि, उहे बि नाज़ करनि था हज़ूर अलैहिस्सलाम जी मोहबत सां। ईअं धरती जेकी आहे उहा बि हज़ूर अलैहिस्सलाम सां मोहबत करे थी, पखी आहिनि, जानवर आहिनि, वण आहिनि, पत्थर आहिनि, इहे बि हज़ूर अलैहिस्सलाम सां मोहबत करनि था, हज़ूर अलैहिस्सलाम सां इश्क़ करनि था, हज़ूर अलैहिस्सलाम जे दरबार में सलात ऐं सलाम जो नज़रानो पेश करनि था। ॿी ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन धरती मां मथे जन्नत ते पहुचायो ऐं जन्नत में रहायो आहे, त असांजे नबी खे अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खां बि वॾो मक़ाम ऐं दर्जो अता फ़रमायो आहे। त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मेराज वारी राति हज़ूर अलैहिस्सलाम खे बैतुल्लाह मां, यानी मक्कतुल मुकर्रमा खां, मस्जिद हराम खां बैतुल मुक़द्दस ताईं, बैतुल मुक़द्दस खां पहिरें आसमान ताईं, पहिरें आसमान खां सतें आसमान ताईं, सतें आसमान खां सिदरतुल मुंतहा ताईं, सिदरतुल मुंतहा खां अॻिते ला मकान ताईं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम खे हिकु वॾे एज़ाज़ ऐं इकराम सां नवाज़ियो। इन में मुताबिक़त जेकी आहे, यानी फ़ज़ीलत हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी ज़ाहिर थिए थी, सम्झ अचे थी, उहा इहा आहे त हिकु त इदरीस अलैहिस्सलाम इज़राइल अलैहिस्सलाम सां गॾु विया, उन पाण रिक्वेस्ट कई, पाण फ़रमायो त मूंखे वठी हल। त ॿियो त इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन पाण कोन घुरायो। ॿी शइ त इदरीस अलैहिस्सलाम सिर्फ़ु वञी करे जहन्नम खे ॾिठो, उन खां बाद में जन्नत में विया, बसि जन्नत में रहिजी विया। ऐं होॾे असां हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अल्लाह रब्बुल आलमीन कमालात अता फ़रमाया, उहे इदरीस अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला कोन अता फ़रमाया। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हिकु त पूरे ज़मीन खे बि सजायो हुयो ऐं आसमाननि खे बि सजायो हुयो। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ स्पेशल बुराक जी सवारी जन्नत मां आई, ऐं वॾो फ़रिश्तनि जो जेको फ़रिश्तनि जो सरदार आहे जिब्रील अलैहिस्सलाम, उहो हज़ूर अलैहिस्सलाम जी ख़िदमत में आयो। बुराक बि आंदई हज़ूर अलैहिस्सलाम खे हिते वठी, यानी मस्जिद हराम खां
काबतुल्ला शरीफ़ खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं पहुता ऐं उते वरी जेतिरा बि अंबिया कराम अलैहिमुस्सलाम अॻु में गुज़री चुका हुआ सभई उते अॻु में मौजूदु आहे, सभिनी इस्तक़बाल कयो ऐं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनीनि नबियनि सॻोरनि जी इमामत कराई, सभिनीनि खे नमाज़ पढ़ाई ऐं सभिनीनि सां मुसाफ़ो कयो, हथ मिलिया, कंहिंसां भाकुर पाए मिलिया, सभिनीनि सां मिलिया ऐं इहो हिकु वॾो एज़ाज़ आहे। हालांकि इदरीस अलैहिस्सलाम खां अॻु में सिर्फ़ु 2 नबी थी चुका, घणा त न थियूं। त इन करे हज़ूर अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन वरी अर्श मकान ते वठी आया, उते सैर करायो, इहो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे कोन करायो। इन मूं मालूम थियो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम खे तमामु वॾा कमालात, वॾा मौजज़ा अता फ़रमाया, 2 नबियनि खे अता फ़रमाया, पर घटि जेको मक़ाम ऐं रुतबो ऐं शान ऐं अज़मत अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब खे अता फ़रमाई, अहिड़ी इज़मत ऐं रिफ़त शान कंहिं बि मख़लूक़ खे अल्लाह रब्बुल आलमीन अता नाहे फ़रमाई। इन करे तव्हां सां पंहिंजे महबूब जी हमेशह सना ऐं तारीफ़ कंदा रहूं त असांजो उन सां ताल्लुक़ मज़बूत थी वेंदो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।